दसी सूरह मरियम की आयत नंबर 3 खां तिलावत है। हज़रत मरियम हज़रत ईसा अलैहि सलाम जो वाक़ियो हले पियो। हज़रत मरियम जॾहिं ईसा अलैहि सलाम खे ॼणी उन खां बाद में उन इहो सोचियो त काश मां हिन दुनिया जे तख़्ते ते हुजां ई न हा जो माण्हुनि जे साम्हूं अहिड़ो लॼाणो खणा हा। माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ताना ॾींदा, ॻाल्हियूं कंदा, त इहा ॻाल्हि उन जे ज़हन में हुई ऐं उन अफ़सोस जो इज़हार कयो त एतिरे में अल्लाह तबारक व तआला फ़रिश्ते खे मोकिले करे फरमायो त ए मरियम तूं जेको आहे गणती न कर, जंहिं अल्लाह तबारक व तआला तोखे इहो बचड़ो अता फरमायो आहे उहो ई अल्लाह तुंहिंजी इज़त जी ऐं तुंहिंजी पाक दामनी जी हिफ़ाज़त करणु फरमाईंदो। फरमाई त अल्लाह तहज़नी, हरगिज़ गम न कर। ईअं न फरमाई त ला तहज़नी, बल्कि फरमाई त अल्लाह तहज़नी। अल्लाह चइबो आहे त माना हरगिज़ कंहिं बि गम में, कंहिं बि मामले में, कंहिं बि हिसे जे अंदरि तोखे गम करण जी ज़रूरत न आहे। हज़रत मरियम जो अल्लाह जे मथां कामिल यकीन हुयो। जीअं अल्लाह तबारक व तआला जो पैगाम हज़रत मरियम जे कन ते पहुतो, उन खां बाद में अल्लाह ते तवक्कुल करे उन बचड़े खे पंहिंजी हंज में खणी करे ॿाहिरि निकिरी पई। इहो न सोची त माण्हू छा चवंदा। अल्लाह जो जॾहिं उन सां वाइदो थी वियो त हाणे जेको आहे माण्हुनि जे चवण जी या माण्हुनि जे ॻाल्हाइण जो फ़िक्र करण जी इंसान खे ज़रूरत कहिड़ी आहे। अल्लाह तबारक व तआला जी बानीअ असांखे इहो पैगाम ॾिनो त जॾहिं अल्लाह जो तव्हां सां वाइदो अची वञे ऐं जॾहिं तव्हांजो अमल अल्लाह जी ज़ात जे लाइ हुजे त पोइ माण्हुनि जे ताननि जी ऐं माण्हुनि जे ॻाल्हियुनि जी परवाह करण जी ज़रूरत ई कोन्हे। जेकॾहिं असांखे क़ुरान मुक़द्दस जो इहो नुक़्तो सम्झ में अची वञे त केतिरा ई असांजा मामला हल थी वञनि। असांजी ज़िंदगी इन्हनि जेको आहे फ़िक्रनि जे चौधारी पई थी घुमे जो माण्हू छा चवंदा, रस्म ऐं रवाज न कंदासीं, माण्हू छा चवंदा। न उन जे अंदरि सुनत जो को दख़ल आहे, न दुनिया जे कंहिं बि ज़रूरत जो को दख़ल आहे। जॾहिं माण्हू पंहिंजे ख़र्च करण ते अचे थो त हराम जे कमनि में या अजाइब शयुनि जे अंदरि हज़ारे लखे रुपया उॾाए थो जाए। अवां ॾिसो त कंहिंखे बंगलनि जा शौक़, ज़रूरत जेकॾहिं इंसान जी 10-20 लखनि जी जाइ मां पूरी थिए थी न त उहो शौक़ु करे करोड़ वारी जाइ ठाहे या उहा वठंदो। गाॾियुनि जा शौक़, जेकॾहिं ज़रूरत इंसान जी 1-2 लखनि वारी गाॾी मां पूरी थी सघे थी त उहो कोशिशि करे 30-40 लखनि वारी गाॾी वठंदो ताकी माण्हुनि खे ख़बर पवे त साईं हिन वटि माल आहे, वॾी हैसियत आहे। ऐं जेकॾहिं उन ई इंसान खे चइबो त बाबा तुंहिंजे मथां अल्लाह जो मुक़ररु कयल माल जे मथां फ़र्ज़ बि आहे, ज़कात बि आहे, सदको बि आहे, उन वक़्त में अहिड़ो बख़ील थी करे बीह रहंदो जो वञी करे ख़ैर। जॾहिं इंसान खे अल्लाह जे नाले ते ॾियण जो वक़्तु ईंदो, ज़कात जो मामिलो ईंदो, पोइ अचे हिसाब किताबनि जो दिमाग़ विढ़ाईंदो। हाय अफ़सोस, मां त ग़रीब थी वेंदुमि, अल्लाह जी ॼण त ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजे मथां चटी अचे पई, मस जेको आहे अची करे मुस्लमान थियुमि, वरी अचे करे इहो मुल न चई हिसाब किताब ॿुधाए त ज़कात बि करणी थी। ऐं ईद जे मौक़े ते कुर्बानी में फांसी बड़ा ठहियो, तंहिंखां बड़ा नमाज़ी नथो पढ़ा, बेदीन थी थो ॾे। इहा जेका सोच आहे, इहा सोच अल्लाह सां बग़ावत जी निशानी आहे। जॾहिं शैतानी मामलात में अचे थो, ही त मां जेको लोअर तबिको आहे, घटि आमदनी वारो तबिको आहे, उनजी ॻाल्हि थो कयां। पर जेकॾहिं हाई क्लास ॾे वञूं त उहे इंसान त पंहिंजे आयशो अशरत जे लाइ इहे शराब नोशियूं, इहे बदकारियूं, इहे अलाए कहिड़ा कहिड़ा लव कम जेके आहिनि करण जे लाइ लखे रुपया जेके आहिनि उहे उन में उॾाइनि था। त उन्हनि खां जेकॾहिं तव्हां पुछंदो को वजह कोन्हे, सिर्फ़ु माण्हुनि खे ॾेखारो। इन्हनि जो बुनियाद इंसान छॾे ॾिनो, अल्लाह जी रज़ा जी मक़सूदियत इंसान छॾे ॾिनी। जॾहिं रब जी रज़ा जो मामिलो आयो त उन वक़्त में इंसान हिसाब किताब शुरू कया त पोइ अल्लाह तबारक व तआला उन जी ज़िंदगी मां बरकत खे रब सां ख़तमु करे फरमाए। इहो त आला तबिको आहे। पर जेकॾहिं अदना तबिके में असां ॾिसूं त असांजो बि हाल इहो आहे। पंहिंजी जेकॾहिं का आदत हूंदी न, पंहिंजी ख़्वाहिश हूंदी, जेकॾहिं कंहिंखे आदत आहे हिन जी सिगरेट जी, या कंहिंखे आदत आहे ॿिए के अहिड़े नसवार जी या अहिड़े के नशे जी, त उहो कॾहिं बि पैसा कारे पिनी सिनी बि पंहिंजी आदत खे पूरो कंदो। पर जेकॾहिं कंहिं ग़रीब जो वक़्तु ईंदो या जेकॾहिं कंहिं अल्लाह जे नाले ते ॾियण जो सवाल ईंदो त उन वक़्त में चवंदो साईं कीज़न मां धूड़ थी उड़ाबी। त अहिड़े क़िस्म जी बख़ीली करे चवंदा आहिनि, बख़ील बहुत ज़ाहिद बराबर बहिश्ती न बाशत बहुत में ख़बर। बख़ील जेको आहे भली घणी ज़ाहिद हुजे न, वॾो इबादत गुज़ार हुजे, हर वञी जन में बहिश्ती न बाशत बहुत में ख़बर। हदीस जे हुक्म जे मुताबिक़ बहिश्ती कोन्हे। तंहिंजे करे अवां जेकॾहिं ॾिसो आम मुआशिरे जे अंदरि बि जेकॾहिं मां बख़ील हूंदुसि न त माण्हू मूंखां नफ़रत कंदा, चवंदा चटी जो बख़ील, रुपयो बि कीज़न। पर जेकॾहिं कंहिंखे को चुको चांहि जो पीआरियो न, चवंदा हथ कुशादो अथसि। इहा इंसान जे क़ल्ब जे अंदरि मोहबत पैदा करण जो इहो बि ज़रियो आहे।
असां जेके अहिड़ा चुटी जा बदीला आहियूं जो शल जो को माण्हू जेकर हथ खणाए न को माण्हू अहिड़ो हुजे जो शल के महिमान खे या के दोस्त खे का चाणी पीआरी असांजो हाल वञी न टाइम ते पहुतो अॻ में ईअं हूंदो हुयो जो महिमान नवाज़ी जो जेसीं ताईं ॿिए खे मानी न खाईंदा तेसीं ताईं असांजो ढो कोन थींदो तेसीं ताईं आराम कोन ईंदो हुयो ऐं अॼु हाल इहो आहे महीननि जा महीना गुज़रींदा कंहिंखे ख़ैर सां चांहि को बि कोन पीआरींदासीं बाबा पैसा ई कोन ग़रीब लॻा पिया इहे बहाना इंसान जा हलंदा पिया गर्ज़ हज़रत मरियम अल्लाह जे मथां तवक्कुल कई असांजो अल्लाह जे मथां तवक्कुल कोन्हे उन तवक्कुल करे माण्हुनि जे साम्हूं निकिरी आई माण्हुनि उन जे मथां ताना हया अल्लाह जे ॾिनल फ़ैसिले जे मुताबिक़ जेको आहे उन इशारो कयो उन नंढे ॼावल ॿार जे तरफ़ अल्लाह तबारक व तआला जी कुदरत सां उहो ॿार उन वक़्त में खीर को पीए जॾहिं इशारो कई फ़अशारत इलैहि क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फ़िल महदि सबिया फरमाई त ही ॿारो जेको आहे पंहिंजी गवाही पाण ॾींदो त उन चवण वारनि चयो त हिन सां असां हिन झोली ऐं गोद वारी हालत में पिंगे जी हालत में कीअं ॻाल्हाईंदासीं इहो ॿार कीअं ॻाल्हाईंदो असां सां قال اني عبد الله उन वक़्त में उन पंहिंजो खीर पीअण छॾियो सिर्फ़ ईअं न त उतां ॻाल्हाई तवजो न हुयो उन ई अंदाज़ में हुयो न बल्कि पंहिंजो खीर पीअण छॾे करे उन्हनि माण्हुनि जे तरफ़ मुतवजह थियो ऐं अशद आंगुर ॿाहिरि कढी सॼे हथ जी अशद आंगुर ॿाहिरि कढी मथे आसमान जे तरफ़ बुलंद करे चई قال اني عبد الله फरमाई त मां अल्लाह जो बानो आहियां खबरदार जो मुझे बारे में ॻाल्हाए थो इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बानो आहियां जंहिं अल्लाह मुंहिंजी अमड़ जे पेट में बग़ैर पीउ जे पैदा करणु फरमायो उन ई अल्लाह मूंखे इज़त वारो करे पैदा करणु फरमायो उन ई अल्लाह मूंखे नबूवत जे दर्जे सां रब साईं फाइज़ करणु फरमायो खबरदार जो मुंहिंजे बारे में लफ़्ज़ ॻाल्हायो अथव इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बानो आहियां मतां ॻाल्हायो था मुंहिंजी अमड़ जे बारे में फरमाईंदा क़ालू आतानियल किताब वजअलनी नबिया अल्लाह जे क़ुरान फरमायो ॿिनि ॼणनि खे अल्लाह पाक बारप जी हालत में नबूवत जो ताज रब से रखण फरमायो हिकिड़ो हज़रत यहया अलैहि सलाम ऐं ॿियो जेको आहे हज़रत ईसा अलैहि सलाम ॿिन्ही खे बारप जी हालत में अल्लाह पाक नबूवत जो ताज जेको उन्हनि जे मथे ते रखण फरमायो फरमाई त मां सिर्फ़ अल्लाह जो बानो न आहियां बल्कि रब मुंहिंजे मथां किताब खे नाज़िल करणु फरमायो वजअलनी नबिया फरमाई त टीं ख़ुसूसियत मुंहिंजे मथां अल्लाह इहा नाज़िल करणु फरमाई जो फरमाई नबूवत वारी जमात में अल्लाह मूंखे पैदा करणु फरमायो तंहिंजे करे घटि न ॻाल्हायो मुंहिंजी अमड़ जी इन्नी अब्दुल्लाह अल्लाह जो बानो बि आहियां आतानी अल किताब रब मूंखे किताब ॾिनो फरमाईंदा वजालनी नबिया फरमाईंदा रब मूंखे नबूवत वारी सिफ़त मां पैदा करणु फरमायो फरमाईंदा वजालनी मुबारकन ऐनमा कुंत अल्लाह तबारक व तआला मूंखे बरकत वारो बनाइणु फरमायो जिते बि हुंदुमि बरकत मूंसां गॾु हूंदी व औसानी बिस्सलाति वज़कात फरमाईंदा अल्लाह पाक मूंखे नमाज़ जी बि वसियत करणु फरमाई ज़कात जी बि वसियत करणु फरमाई साईं केसी ताईं मां दुमतु हय्या जेसी ताईं मां ज़िंदा ऐं हयात आहियां अल्लाह पाक मूंखे जेकॾहिं शरफ़ अदा करणु फरमायो त हिन शरफ़ सां गॾु ज़िमेदारी बि रखणु फरमाई हिकु नमाज़ जी ज़िमेदारी ॿियो माल हुजे त ज़कात जी ज़िमेदारी अहिड़े नमूने सां अल्लाह जे क़ुरान इशारो करणु फरमायो जेकॾहिं तूं इंसान आहीं रिज़्क़ खाए थो अल्लाह जी ज़ात जो त उन अल्लाह जो तुंहिंजे मथां नमाज़ बि फ़र्ज़ आहे मालदार आहीं त ज़कात बि फ़र्ज़ आहे सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी बि तुंहिंजे मथां फ़र्ज़ आहे ईअं न थींदो जो सिर्फ़ ऐं सिर्फ़ कलमो पढ़ी ने पंहिंजो पाण खे मुस्लमान सदाईं हलंदो वठे ऐं चवे त साईं अल्लाह गफ़ूर रहीम आहे मुंहिंजा दोस्त ईअं न हलंदो बल्कि हुन जे लाइ नमाज़ भी पढ़नी पवंदी अल्लाह जे रसूल जी ताबेदारी भी करनी पवंदी माल आहे त ज़कात भी ॾियणी पवंदी जेकॾहिं मालदार आहे त हज भी वक़्त मुक़रर ते करणो पवंदो रमज़ान आयो त रमज़ान जे अंदरि हिन मुस्लमान खे रोज़ा भी रखणा पवंदा इन्हनि शर्तनि ते जॾहिं पूरो लहंदे तॾहिं आई तूं अल्लाह जो कामिल बानो तॾहिं आहे अल्लाह जो कामिल बानो ईअं न आहे ये असां जेको आहे पाण दादर कई वेठा आहियूं त अल्लाह जा प्यारा बानो वॾा पक्का मुस्लमान न इहे कम हूंदा शर्त लभंदा त पोइ अल्लाह जो सचो फरमाईंदा वबरम बिवालिदती सिर्फ इसने बस नथी मामला के अंदर भी फरमाई त मूंखे पंहिंजे अबे अम्मा जी फरमा बरदारी भी अल्लाह से करणु फरमाई हिते सिर्फ वालदा जो ज़िक्र आहे सिर्फ वालदा जो छो त हज़रत ईसा अलैहि सलाम जी सिर्फ अमड़ पर मुतलक तौर ते अबे अम्मा जी फरमा बरदारी वालिदती जेको आहे अरबी जे अंदर सिर्फ जेको आहे औरत जे लाइ सीगो इस्तेमाल थींदो आहे सो हिते जेको आहे चईंदा मूंखे मुंहिंजे अल्लाह मुंहिंजी अमड़ जी ताबेदारी जो फरमा बरदारी जो हुकुम करणु फरमायो वलम यजअलनी जब्बारन शकिया ऐं अल्लाह पाक मामलात जे अंदर बस सिफ़तूं मूंखे नसीब फरमायूं हिकिड़ी इहा त जब्बार नतीजा ज़ालिम नतीजा ॿिए जे मथां ज़ुल्म कंदड़ नतीजा आहे ऐं फरमाई त शकिया बदबख्त ऐं अरडो नतीजा आहे इहे अल्लाह पाक नबूवत जी सिफ़तुनि मां इहा सिफ़त रखणु फरमाई जंहिंखे नबूवत जे सिफ़त मां सबक़ वठणो आहे त उहो
पंहिंजे अंदरि नमाज़ जी सिफ़त पैदा करे, मालदार आहे त ज़कात वारी सिफ़त पैदा करे, ऐं उन खां बाद में जेकॾहिं अॻिते हले त पंहिंजे अबे अम्मा जी फरमाबरदारी वारी सिफ़त पैदा करे, वरी अञा अॻिते हले त दुनिया जे अंदरि ॾाढो थियण जी कोशिशि न करे, मज़लूम थी करे ज़िंदगी गुज़ारे, ज़ालिम न थिए बल्कि इंसाफ़ सां पंहिंजे ज़िंदगी जे हक़ मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे। फरमाईंदा शक़िया बदबख्त न थिए, उनखे बदबख्त चइबो आहे जेको पंहिंजे मालिक जो हक़ हलाल न करे, मालिक जो नमक हलाल न करे, इहो वॾे में वॾो बदबख्त आहे। चाहे उहो अबे अम्मा जो नमक हलाल न हुजे या कॾहिं अल्लाह जो नमक हलाल न हुजे, इन्हनि अल्लाह जी ताबेदारी कबी इबादत में, रसूलुल्लाह जी मुस्तफ़ा जी ताबेदारी कबी रिसालत जे अंदरि, अबे अम्मा जी ताबेदारी कबी उनजे चवण ऐं उनजी फरमाबरदारी दुनिया जे मामलात जे अंदरि। फरमाईंदा इहे सिफ़तूं हूंदियूं अल्लाह तबारक व तआला अहिड़े शख़्स खे सआदतमंद करणु फरमाईंदो। ये सादत जो सिफ़तूं आहे। फरमाईंदा वस्सलामु अलैया, हाणे जॾहिं इहे सिफ़तूं आयूं त मुंहिंजे मथां अल्लाह जी सलामती, यौम वुलिदतु, जंहिं ॾींहुं मूंखे अल्लाह पैदा कयो या मां ॼायुमि, व यौम अमूतु, जंहिं ॾींहुं मां वफ़ात कंदुसि उन वक़्त में बि अल्लाह जी सलामती, व यौम उबअसु हय्या, फरमाईंदा वरी जंहिं ॾींहुं ज़िंदा करे ॿीहर उतारियो वेंदो उन ॾींहुं बि मां ईसा अलैहिस्सलाम जे मथां अल्लाह जी सलामती हूंदी। फरमाईंदा ज़ालिका ईसा इब्न मरियम, फरमाईंदा इहो यो ईसा इब्न मरियम, अल्लाहु अकबर, ये सिफ़तूं ॿुधाए करे फरमाईंदा इहो यो ईसा इब्न मरियम, क़ौलल हक़्क़ि लज़ी फ़ीही यमतरून, माण्हुनि इन्हनि जे अंदरि शक कयो, अल्लाह इन जी सिफ़त खे वाज़े करे क़ुर जे अंदरि बयान फरमायो। तंहिंजे करे चवंदा आहिनि न, जंहिंखे माण्हू कहिड़ा आहिनि फ़र्क़ु नथो पवे, जंहिंखे अल्लाह जेको बुलंद करे, अल्लाह तबारक व तआला इज़त ॾे, वतो इज़्ज़ु मन तशाउ वतो ज़िल्लु मन तशाउ, जंहिंखे अल्लाह इज़त वारो करे मर्ज़ी जो मालिक आहे, जंहिंखे ज़लील करे मर्ज़ी जो मालिक आहे। इज़त इंसान ठाहे अल्लाह जे साम्हूं, दुनिया वारनि जे साम्हूं इज़त ठाहींदे ठाहींदे ज़िंदगी गुज़री वेंदी, इज़त कोई कोन्हे। इज़त माण्हू ठाहे अल्लाह जे साम्हूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह जी क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।